अनपढ़ियो मां आशिक़ आहियां, कंहिंखां तुंहिंजा मैसेज पढ़ाया। अनपढ़ियो मां आशिक़ आहियां, कंहिंखां तुंहिंजा मैसेज पढ़ाया। व्हाट्सएप ते मूंसां दिलबर, व्हाट्सएप ते मूंसां दिलबर सारी ॻाल्हि कंदो कर तूं, या मुझे सिधी सही सोना वीडियो कॉल कंदो कर तूं। मुझे सिधी सही सोना वीडियो कॉल कंदो कर तूं। व्हाट्सएप ते मूंसां दिलबर, व्हाट्सएप ते मूंसां दिलबर सारी ॻाल्हि कंदो कर तूं, या मुझे सिधी सही सोना वीडियो कॉल कंदो कर तूं। मुझे सिधी सही सोना वीडियो कॉल कंदो कर तूं। मैसेज तुंहिंजा पढ़ाइण जे लाइ हिन हुन ॾे वञिणो थो पए। मैसेज तुंहिंजा पढ़ाइण जे लाइ हिन हुन ॾे वञिणो थो पए। तूं पढ़ी ॾे, तूं पढ़ी ॾे, हिन हुन खे चवणो थो पए। मां मिठा तुंहिंजो आशिक़ मां मिठा तुंहिंजो आशिक़ मुंहिंजो ख्यालु कंदो कर तूं, या मुझे सिधी सही सोना वीडियो कॉल कंदो कर तूं। मुझे सिधी सही सोना वीडियो कॉल कंदो कर तूं। मैसेज तुंहिंजा जॾहिं ईंदा आहिनि, दिल में वहम हज़ार थींदा आहिनि। मैसेज तुंहिंजा जॾहिं ईंदा आहिनि, दिल में वहम हज़ार थींदा आहिनि। विस विसां ऐं खुटका खाई मूंखे मिठा मन ठार वेंदा आहिनि। हरू भरू न मूं लाइ जानी, हरू भरू न मूं लाइ जानी जंजाल कंदो कर तूं, या मुझे सिधी सही सोना वीडियो कॉल कंदो कर तूं। मुझे सिधी सही सोना वीडियो कॉल कंदो कर तूं। जब गुल मां कोटड़िया वारो ही से बणी आहियां माण्हू फ़कीर। जब गुल मां कोटड़िया वारो ही से बणी आहियां माण्हू फ़कीर। तो अॻे मां नाहियां जानी लिखियो पढ़ियो यार अमीर। उर्दू ऐं अंग्रेज़ीअ में
सिधी सही सुहिणा वीडियो कॉल कंदो कर तूं मुझे सिधी सही